चंबड़ में व्याजखोरनि खां तंग अची रहवासियुनि पारां प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। चंबड़ वासी मुमताज़ ओठो जी अॻवाणी में सिधारी कमेटी जे अॻवान गुलाब भील कोहली, ताहत चंडोलिया जे सदर भेरू कोहली, पाकिर ओठो, अहमद कोरी, उस्मान ओठो, अरसलान ऐं ॿियनि प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॾो इल्ज़ाम हणंदे चयो त चंबड़ संजर चांग बशीराबाद जे व्याजखोरनि जंहिंमें सेठ निसार अहमद ॿियनि तालके चंबड़ जे आबादगारनि खे तबाह करे छॾियो। मुमताज़ ओठो ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त बशीराबाद वासी सेठ निसार अहमद ज़रई दवाऊं ॿिज भाणे ॾेई उन जी क़ीमतूं ॿीणियूं करे व्याज वठण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासमेंट करे थो, जंहिं ख़िलाफ़ पुलिस ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खे दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं आहिनि, पर इंतिज़ामिया चंबड़ जे व्याजखोरनि जी धुर बणियल आहे। मुबैना रिश्वत एवज़ व्याजखोरनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हुननि मुतालबो कयो त आला इदारनि व्याजखोरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे व्याजखोरनि मां जान आजी करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।